सिंध में खिलाफ़त आबासीअ जी कमज़ोरीअ सां सूबाई गवर्नरनि ख़ुदि मुख़्तियारी इख्तियार करे ॾिनी हुई। बाद में हबारी ख़ानदान जे दौरे हुकूमत में सिंध बदअमनीअ जो शिकार रहण लॻी। 1926 ईस्वीअ में महमूद गज़नवीअ हिन घराणे जे आख़िरी हाकिम ख़फ़ीफ़ खे शिकस्त ॾेई मंसूरा ते कब्ज़ो करे वरितो। 1930 ईस्वीअ में शहाबुद्दीन घोरी बि सिंध ते काए आयो पर कामयाब न थी सघियो। 1942 ईस्वीअ में हिन वरी सिंध ते चढ़ाई कई। हुन रीत सिंध जो वास्तो गज़नवी ऐं घोरी घराणनि सां पिणु हो। सुमरन मुंतशिर सिंध में 950 ईस्वीअ खां सियासी तौरु उभरणु शुरू कयो हो। सुमरन जे असुल नसल बाबति मुख़्तलिफ़ राया आहिनि, पर घणनि मुहक़िक़नि जो ख़्यालु आहे त हू असल में राजपूत नसल मां आहिनि जेके क़दीम दौर खां वठी अॼु ॾींहं ताईं मुल्तान खां वठी कच्छ, काठियावाड़ ऐं गुजरात ताईं रहाइश पज़ीर आहिनि। हिन क़बीले मां पहिरियों शख़्स सूमरे या इब्न सूमरो हो, जंहिं अरबन जे ज़वाल खां पोइ पहिरियों दफ़ो सिंध अंदरि मक़ामी हुकूमत क़ाइमु कई। हिन सिंध जी गादीअ जो हंधि मुल्तान रखियो हो। सूमरे सुल्तान महमूद गज़नवीअ जे आख़िरी दौर में रियासती इक़्तिदार हासिल कयो। सिंध अंदरि सूमरन जे वधंदड़ असर जा टे रुख हुआ। हिकु त घोरियनि, गज़नवियनि ऐं अरबन वटां सिंध खे आज़ादु कराइणु, ॿियो नज़रियाती बुनियादनि ते तंग नज़रिए खां पाक रियासत जो क़ाइमु करणु, ऐं टियों मंसूरा जे हबारी हाकिम ख़फ़ीफ़ जे शहादत खां पोइ मुल्क में लीडरशिप जो ख़ाल भरणु हो। सुमरन जो दौर सियासी तौर बि अहम आहे। उन्हनि सिंध ते तक़रीबन 300 साल हुकूमत कई ऐं सिंध में मुसलमाननि जी पहिरीं वतनी हुकूमत जो बुनियादु रखियो। सनन दौर में सियासी मरकज़ियत हुजण करे मुल्क जूं सरहदूं ॾखण ओभर सिंध ऐं कच्छ सरहद ताईं सनन ख़ासि असर ऐं ताक़त जो मर्कज़ बणियो। सनन हिन तवील दौर में गादीअ जो हंधि ज़रूरु पटाईंदड़ जुदा जुदा हंधनि ते रहियो। सुमरन जी दौर हुकूमत में केतिरनि ई पासनि खां यलगारूं जारी रहियूं, जिन जो ज़िक्र हिन दौर जे सिंधी क्लासिकी शाइरीअ में बजा मिले थो। 1125 ईस्वीअ में सुमरन ऐं सोढन जे विच में मराको थियो, जंहिंमें सोढन उमरकोट ऐं अरूर ते कब्ज़ो कयो। 1150 ईस्वीअ में अलाउद्दीन खिलजी काए आयो, जंहिंजो सूमरन बहादुरी सां मुक़ाबिलो कयो ऐं सिंध जो सूरमो दोदो उन्हीअ लड़ाईअ में शहीद थी वियो हो। अहिड़ी तरह नासिरुद्दीन कबाचा 1206 ईस्वीअ खां 1228 ईस्वीअ ताईं सिंध जे मथिएं हिस्से में हुकूमत क़ाइमु कई। संदसि मुख़्तसिर दौरे हुकूमत सिंध जे सियासी ऐं समाजी तारीख़ में वॾो किरदारु अदा कयो आहे। हिन जे ई दौर में सिंध अंदरि सेंट्रल एशिया खां केतिरा ई आलिम ऐं तबलीगी मुबलिग सिंध में आया। संदसि गादीअ जो हंधि मुल्तान हो। हिन दौर में सनन फ़ौजनि ऐं सुमरन जे विच में केतिरा ई मराका थिया। 1227 ईस्वीअ में हिंदुस्तान जे ग़ुलाम घराणे जे सुल्तान शम्सुद्दीन अल-तमश जे फ़ौजनि पिणु सिंध ते चढ़ाई कई। अहिड़ी तरह सुमरन ऐं गुजरन जूं लड़ायूं बि 1150 ईस्वीअ खां 1250 ईस्वीअ जे विच धारी रहियूं। उन्हनि लड़ायुनि में समा ऐं सोढा सुमरन जा साथारी हुआ। मतिलब त सुमरन खे पंहिंजी ख़ुदि मुख़्तियारी रखण लाइ हिकु तरफ़ गुजरात खां काठियावाड़, ॿिए तरफ़ दिल्ली ऐं काबुल ऐं तुर्कनि सां मुक़ाबिलो करणो पवंदो हो। सुमरन जे दौर में जंगी मराकनि, मुक़ाबलनि, हमलनि जो ज़िक्र तमामु घणे अंदाज़ में मौजूदु आहे। सुमरन जो दौर सियासी जाग्राफ़ी वहदत जे पस मंज़र जे लिहाज़ खां मुख़्तलिफ़ परगणनि में विरहायल हूंदो हो, जंहिंसां सुमरन जे सियासी बसीरत जो अंदाज़ो लॻाए सघिजे थो। हर परगणे मथां सरदार गवर्नर रखियो वेंदो हो। परगणे जी हैसियत मौजूदा सूबनि जेतिरी हूंदी हुई।
हर सूबो शहर में विरायल हूंदो हो। हुकूमत जे सियासी निज़ाम लाइ प्रोफेसर अब्दुल्ला मक्सीअ जो चवणु आहे त सूमरनि जे हुकूमत जो सियासी निज़ाम क़बीलाई रवायतनि ते ॿधल हूंदो हो, जंहिं मुताबिक़ क़बीलाई रवायतनि ऐं नस्ली बरतरीअ खे ख़ासि अहमियत हासिल हूंदी हुई। रियासत जो सरबराह मौरूज़ी बुनियादनि ते चूंडियो वेंदो हो। पीउ जे मरण खां पोइ उन जो अहिड़ो औलाद जेको साॻे नसुल मां हुजे तंहिंखे पग ॿधाई वेंदी हुई। याने मुल्क जो सरबराह तस्लीम कयो वेंदो हो ऐं मुख़्तलिफ़ राज्यनि जा सरदार ऐं चङा मुड़िस संदसि हाकमियत तस्लीम कंदा हुआ, जंहिंखां पोइ राज संदसि अतात कंदो हो। हाकमियत जी चूंड वक़्तु जिनसी इम्तियाज़ न कयो वेंदो हो। उन करे हेमूबाई ऐं ताराबाई ऐं ॿियूं औरतूं इक़्तिदार हासिल करे वॾे शान ऐं शौक़त सां हुकूमतूं कंदियूं रहियूं ऐं उहा ॻाल्हि उन वक़्त जे मुआशिरे में तरक़ी पसंद रुझाननि जी अलामत आहे।